हैदराबाद में जूनियर क्लार्क मारिया सारियो जी बहाली लाइ SSP ऑफिस में एहतजाज कंदड़ खदरन फ़कीरन माफ़ी वठी छॾी आहे। मारिया सारियो जी बहाली लाइ SSP ऑफिस में एहतजाज कंदड़ खदरन फ़कीरन जे आला पुलिस ऑफिसरनि खां माफ़ी वठण वारी वीडियो साम्हूं अची वई आहे। वीडियो में खदरन फ़कीरन जो चवणु आहे त खेनि मारिया सारियो पंहिंजे ज़ाती मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो। खदरन फ़कीरन जो वधीक चवणु आहे त मारिया सारियो उहिदे ते ॿीहर बहालीअ खां एहतजाज करायो, खेनि माफ़ी ॾिनी वञे। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो सां। जी ज़फ़र। जी हैदराबाद में जूनियर क्लार्क की पुलिस जी मारिया सारियो उन जे चवण ते खदरन फ़कीरन SSP ऑफिस में एहतजाज कयो हो। एहतजाज खां पोइ संदत जे मथां FIR दाख़िल करी वई ऐं उनखे जेल मारियो वियो मारिया सारियो समेत। अॼु खदरन फ़कीरन जेके उन केस में मुलविस हुया या उन्हनि जा ॿिया कुझु दोस्त हुया उन्हनि हिकु वीडियो बयान जारी कयो आहे त मारिया सारियो उन्हनि खे इस्तेमालु कयो ऐं उन्हनि जो को बि अहिड़ो प्रोग्राम न हुयो, पर उनखे इस्तेमालु करे पंहिंजी पोस्टिंग वापसि वठण जे करे SSP ऑफिस में खेनि मोकिलियो ऐं हुननि जेका बि ग़लती कई उहा माफ़ी था वठनि ऐं उन्हनि हैदराबाद पुलिस खां ख़ासि तौर ते SSP हैदराबाद खां उन वीडियो बयान में माफ़ी वरिती आहे ऐं हुननि चयो त आईंदा अहिड़ी का बि ग़लती न कई वेंदी जंहिंजे करे हुनखे माफ़ कयो वञे। ऐं हुननि इहो समूरो जेको मामिलो हुयो उहो मारिया सारियो जे मथां लॻायो आहे त मारिया सारियो जे चवण ते ई उन्हनि एहतजाज कयो ऐं मारिया उनखे इस्तेमालु करे वई आहे, उनजे लाइ उहे माज़रत कनि था। जी ठीकु आहे ज़फ़र, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।